नमो शिवाय। सभिनीनि खे महाशिवरात्रि जूं शुभकामनाऊं हुजनि। नओं न्यापो प्रोग्राम में शिवरात्रि जे शुभ ॾिण ते शहदादकोट सिंध जे 200 साल प्राचीन मंदरु जेको असांजे वॾेरनि ठारायो हो, ग्रेट ग्रैंडफादर महाराज विशिनदास महाराज दलूराम टंडे मां लॾे अची करे शहदादकोट उहे आबाद थिया हा। उन्हनि 8वीं सदीअ में ही शिवालो ठारायो ऐं शेवा कंदा रहिया। उन बाद असांजे ॾाॾे महाराज रामचंद ऐं पीउ महाराज गोपी कृष्ण शिवाले जी शेवा कई ऐं सार संभाल कई। हिन वक़्तु महाराज रमेश लाल सार संभाल ऐं शेवा करे रहिया आहिनि। सभिनीनि खे शिवरात्रि जूं वाधायूं हुजनि। ओम नमो शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। बम बम भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय। बम बम भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। बम बम भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। बम बम भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। महाराज रमेश सूमर सूमर ते शिव जी आराधना ऐं आरती ऐं ॿी सार संभाल करे रहिया आहिनि। हर साल शिवरात्रि जे पवित्र ॾिण ते शिवालय में वॾो मेलो लॻंदो आहे। शहदादकोट जी हिंदू बिरादरी जा कुटुंब 12 बजे अची करे मेले में शरीक थींदा आहिनि। शहदादकोट जे प्राचीन मंदर जो दर्शन कराइण लाइ इन जो वीडियो क्लिप अव्हां सां नओं न्यापो में शेयर कंदासीं। शिवालय में शिव जी मूर्ति स्थापित थियल आहे ऐं इन जे भरिसां देवी जो मंदरु आहे ऐं ॿिए पासे गीता जो ज्ञान ॾींदड़ कर्मयोगी श्री कृष्ण जो मंदरु आहे। मंदर लाइ कंहिंखां बि दान पुञ न वरितो वेंदो आहे। ज़ाती ख़र्च ते इन जो मेंटेनेंस कयो वेंदो आहे। ही मंदरु वॾड़नि पंहिंजे पैसे सां प्लाट वठी अॾावत कराई हुई। इन दौर में पर ॾाॾे ऐं ॾाॾे हरिद्वार मां ॿारनि खे संस्कृत पढ़ाइण लाइ पंडित खे घुरायो हो, जेको असांजे पीउ ऐं चाचे खे संस्कृत पाढ़ींदो हो। महाराज गोपी कृष्ण शहदादकोट शहर जे म्यूनसिपालिटी जो पहिरियों प्रेसिडेंट हो। लाड़काणो साहसिबाणो किताब में शहदादकोट जे तारीख़ ते महाराज गोपी कृष्ण जे आर्टिकल बि आहे, जंहिंमें फरमाइनि था शहदादकोट जो पहिरियों नालो शहदादपुर हो। जीअं त नवाबशाह ज़िले जो हिकु ॿियो शहर बि शहदादपुर नाले सां हो,
ॿिनि साॻियनि नालनि सां टपाल बदिलजी वेंदी हुई। इन करे अंग्रेज़नि इन जो नालो शहदादकोट रखियो। जॾहिं शहर में रेलवे लाइन आई त इहा स्टेशन शहदादकोट ऐं सीलरनि जे विच में ठही। इन करे इन जो नालो सीलरा शहदादकोट पियो। शहदादकोट जे तारीख़ ते कंहिं ॿिए प्रोग्राम में रोशनी विझंदासीं। शिवरात्रि जे शुभ ॾिण ते शिव जा भॼन ऐं भोले भंडारी जो असीं ज़िक्र कंदासीं। महाशिवरात्रि जो ॾिणु माघ महीने में ईंदो आहे। भॻवानु शंकर जे विवाह तौर ऐं उत्पत्तीअ तौर बि श्रद्धा ऐं प्रेम सां श्रद्धालु मल्हाइनि। महादेव खे भोलेनाथ बि करे छॾियनि। मां पार्वती जी शक्ति जे रूप में पूॼा करियूं। शिव जा 12 ज्योतिर्लिंग चइनिनि दिशाउनि में आहिनि, जंहिं जा श्रद्धालु तीर्थ ऐं दर्शन बि कनि। शिवरात्रि ते 12 ज्योतिर्लिंगनि जो ज़िक्र कंदासीं। सौराष्ट्र में सोमनाथ मंदरु, आंध्र प्रदेश में करनोल में मल्लिकार्जुन, टियों उज्जैन में महाकाल जो मंदरु, नर्मदा नदी जे किनारे ते ओमकारेश्वर ऐं पर्ली बिहार में वैद्यनाथ, डेकनी महाराष्ट्र में भीमा शंकर, तमिलनाडुअ में सेतुबंद रामेश्वर, 8 द्वारका गुजरात में श्री नागेश्वर, 9 काशी या वाराणसी में श्री विश्वनाथ मंदिर, 10 महाराष्ट्र में गोमती नदी जे किनारे जंहिंखे गोदावरी बि चऊं उते त्र्यंबकेश्वर ऐं हिमालय केदारनाथ खंड में केदारनाथ, 12 महाराष्ट्र औरंगाबाद में गंगेश्वर। ही ज्योतिर्लिंग इहे पाण प्रगट थींदड़ ज्योतिर्लिंग आहिनि। 12 जिन जो मूं ज़िक्र कयो ज्योतिर्लिंगनि जो। शिवरात्रि जे पवित्र ॾिण ते शहदादकोट जे शिवालय जो अव्हांखे दर्शन कराईंदासीं। शिव जी आराधना बि कंदासीं ऐं असां जेको आहे अव्हां जे ख़िदमत में भॼन बि पेश कंदासीं।
सदाशिव बोले भंडारी, महादेव बोले भंडारी, ओ बम बम बोले भंडारी, तुझी बैलते आहे सवारी। सदाशिव बोले भंडारी, महादेव बोले भंडारी, बम बम बोले भंडारी, तुझी बैलते आहे सवारी। सदाशिव बोले भंडारी, महादेव बोले भंडारी, बम बम बोले भंडारी। सब्जिया सब जाई, बोला सब्जिया सब जाई, के रंग जीव्या के पर जीव्या रांझन सा तू ही रहाई। रंग जीव्या के पर जीव्या रांझन सा तू ही रहाई। स्वाली की न करी तो खाली सब्जिया सब जाई, बोला सब्जिया सब जाई, के रंग जीव्या के पर जीव्या रांझन सा तू ही रहाई। रंग जीव्या के पर जीव्या रांझन सा तू ही रहाई। जर जंगलन में मड़ी अमदर में, जर जंगलन में मड़ी अमदर में, जपे तो नर नारी। सदाशिव बोले भंडारी, महादेव बोले भंडारी, बम बम बोले भंडारी, बैलते आए सवारी। सदाशिव बोले भंडारी, महादेव बोले भंडारी, बम बम बोले भंडारी, सदाशिव बोले भंडारी, महादेव बोले भंडारी, बम बम बोले भंडारी। भगवान शिव शंकर भक्तन ते जल्दी राजी थियनि। कावड़जन त तांडव नृत्य करे सृष्टिचे धोड़े छॾियनि। टियों नेत्र खोलिन त सृष्टिचे भस्म करे छॾियनि। सुहागणियूं मां उमा जे पंहिंजे सुहाग जी वॾी उमिरि लाइ स्थापना कनि। उमापति महादेव कैलाश पर्वत ते एकांत में वञी वेठा। गले में सरपंच जी माला, हथ में त्रिशूल, जिस्म ते भभूति, हथ में डमरू ऐं ढगे ते सवारी। शिवरात्रि ते श्रद्धालु विर्त बि रखनि। मंदिरनि में वञी शिवलिंग ते बेलपत्र, फल फ्रूट, खीर ऐं पाणी चाढ़े अभिषेक कनि। मर्यादा पुरुषोत्तम राजा रामचंद्र मनोकामना लाइ शिवलिंग जी पूजा कई हुई। शिव जो वॾो मंदरु नेपाल में पशुपति जो मंदरु आहे। सिंध में सेमण खे अवाइली तौरु शिव आस्थान कोठियो वेंदो हो। शिव ऐं मां पार्वती जा 2 पुट हुआ, गणेश ऐं कार्तिक। कंहिं बि शुभ कार्य शुरू करण ते गणेश जी वंदना ऐं आराधना कयूं। हिमालय मां निकिरंदड़ तेज़ गंगा जे वहिकिरे खे शिव पंहिंजूं जटाऊं खोले गंगा जे वहिकिरे खे रोके छॾियो, न त गंगा मैया जो वहिकिरो प्रलय आणे छॾी हा। शिव भक्त मन जूं मुरादूं पूरियूं करण लाइ शिवरात्रि ते विर्त रखनि ऐं चौमासे में सूमर ते बि विर्त रखी पंहिंजे मनोकामना लाइ प्रार्थना कनि। अवां सभिनीनि खे महाशिवरात्रि जूं शुभकामनाऊं पेश कंदे शहदादकोट जे प्राचीन मंदर जो दर्शन ऐं भॼन पेश कंदे मां वीना श्रृंगी ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। ओम नमो शिवाय।
जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर तव्हां ॾींहुं मल्हायो था इन जी माना छा आहे? जीअं आम असांजा हितां जा सिंधी इन जे लाइ मल्हायो वेंदो आहे जो अॼोके ॾींहं ते माता पार्वती पंहिंजी तपस्या करे शिव शंकर महादेव जो माना इहा आहे त सभु जहान जेको आहे दरिया हे हो सभु सभु मज़ा मनाईंदा आहियूं। केॾी महिल खां हुनजी शुरूआत थींदी आहे? हिन महिल थी आहे या राति खां? इहा सुबुह जो 5 बजे खां शुरूआत आहे आरती जी ऐं इन खां पोइ हाणे आरती थी उन खां पोइ शिव जा असां भॼन वग़ैरह ॻाया तंहिंखां पोइ ॿारनि जुम वग़ैरह आहियूं ऐं हाणे जेको उन खां पोइ हवन जी माना छा आहे थोरो सम्झ? हवन आहे अग्नि में आहुति ॾींदा आहियूं उन सां छा आहे की अग्नि देवता सभु दिलि जी मुराद पूरी कंदो ऐं उन खां पोइ शिव जा 108 नाला आहिनि जंहिंजो की असां शिव जो साईं डबल नियाज़ साईं जय शंकर साईं अॼु तव्हांजो छाजो ॾींहुं आहे? अॼु असांजो शिव जो ॾींहुं आहे। अञा शिव मल्हाए गंगाधराय शिव गंगाधराय हरे हरे बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हरे हरे बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय।
सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय